हुसैन असल में मरके यजीद है और इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। इस्लाम के हर दौर में करबला की जरूरत पवंदी आहे। इमाम अली मकाम जे रत जे कतरे जे मथा मूजड़न जे किरोड़न जो दस्तारू कुर्बान पर हर दौर में करबला दोहराइबी आहे। इमाम अली मकाम जे रत जे हिकड़े कतरे जे मुकाबले में पूरी उम्मत नथी थी सके, पर हिकड़ी करबला हुआ जंहिंमें 72 ॼणा शहीद थिया हुआ। त करबला वराउल वरा आहे, उन जी मिसाल न आहे। पर मुरीद के जी सरजमीन ते भी तव्हां ॾिसंदो त करबला सानी आहे। गोलियूं भी मेड इन पाकिस्तान, गोलियूं मेड इन पाकिस्तान, गोलियूं हलाइण वारा भी मेड इन पाकिस्तान, गोलियुनि हलाइण वारनि वटि भी पाकिस्तान जो शनाख्ती कार्ड, जिन खे गोलियूं लगन पियूं से भी पाकिस्तानी, उहे भी मेड इन पाकिस्तान। करबला में हेड़ा भी कलमा गो, होड़ा भी कलमा गो, पर फर्क को बिनी में। मुरीद के जी सरजमीन ते इन पासे भी यार सोचो तो सही ना, जे मुल्क में बरबरीयत जी इंतहा न हुजे, जे मुल्क में दहशतगर्दी आम हुजे, कंहिंजी इज्जत 5 सालन जी न्याणी जी इज्जत महफूज न हुजे, कंहिंजो माल जान महफूज न हुजे, कंहिंजो घर महफूज न हुजे, कंहिंजी इज्जत आबरू महफूज न हुजे, कंहिंजो कारोबार महफूज न हुजे, ओ हेठ चौकीदार खां वठी करे मथे वजीरनि ऐं सदननि ताईं सब गद्दारे वतन हुजन, मुल्क के लुटण वारा हुजन, उन्हनि खे केर भी पुछण वारो न हुजे। जन जे गुनाहनि जी फेरिस्त पढ़ण खां भी वधीक डिगी हुजे, उन्हनि खे केर पुछण वारो न हुजे। गोलियूं किन माण्हुनि ते हलाइजन जेके चवनि पिया लब्बैक या रसूल अल्लाह। जुर्म कहिड़ो? लब्बैक या रसूल अल्लाह। गोलियूं छो पिया हणूं? तव्हां लब्बैक या रसूल अल्लाह पिया चओ। तव्हांखे इब्तिदा में अर्ज़ कयो, अक़ीदे पंहिंजे खे हर दौर में संभालणो आहे। हर दौर जो फिरौन तव्हां खां अक़ीदो खसण चाहींदो, पोइ चाहे उहो लालच जे ज़रिए हुजे या ख़ौफ़ जे ज़रिए हुजे। गोलियूं हलायूं वयूं त ही लब्बैक जी सदा बंद कई वञे, पर यार ही त नशो आहे। इश्क मुस्तफ़ा अजीब नशो आहे। महबूब जे सहाबी शहीद थी वियो, हिकड़े काफिर उनखे क़त्ल कयो, जीअ जो क़त्ल कई त हुन मक़तूल सहाबी चवण लॻो, हाय हाय मां कामयाब थी वियुसि, मां कामयाब थी वियुसि। हुन काफिर खे ॻाल्हि सम्झ में न आई। मुंहिंजो कामयाबी त ज़िंदगी खे चइबो आहे, मौत कहिड़ी कामयाबी आहे। वो सिधो महबूब वटि अची वियो, आय अल्लाह जा नबी, मूं तुंहिंजे सहाबी खे क़त्ल कयो, हुनखे मौत आई, त दुनिया त चवंदी आहे त ज़िंदगी कामयाबी आहे, पर अजीब ॻाल्हि आहे, हुन क़त्ल थियण जे टाइम ते चवे पियो त हाय हाय वाह 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 मां कामयाब थी वियुसि, वाह वाह मां कामयाब थी वियुसि। कामयाबी त ज़िंदगी हूंदी आहे, मौत कीअं कामयाबी? महबूब जी ज़ात फरमाइस, कलमो पढ़, मुंहिंजो इश्क तुंहिंजे मन में ईंदो, तोखे ख़बर पवंदी त मौत कीअं कामयाबी आहे, कीअं कामयाबी आहे मौत। महबूब जो कलमो पढ़ंदे चई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस सूरत नू मैं जान आखा के जाने जहान आखा, सचा आखा ते रब दी मैं शान आखा, जिस शान तो बढ़िया सब शाना। मुख चंद बदर शाशानी है, मथे चमक दिलाट नूरानी है, काली जुल्फ ते अख मस्तानी है, मखमूर अखी हिन मद भरिया। उनते या रसूल अल्लाह, वाह 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 वाह, बेशक तुझो इश्क इश्क आ। महबूब जो इश्क वो इश्क आ जंहिंखे केर ख़त्म नथो करे सघे। जेकॾहिं के 800 लाशूं किराए उनखे इहो गुरूर आहे त अहले सुन्नत जे सीने मां महबूब जो इश्क ख़त्म कयो वेंदो त इहा उनजी भुल आहे। जेकॾहिं कंहिंखे जेलनि में विझी कंहिंजे दिमाग़ में हवा आहे त हू अहले सुन्नत जो इश्क ख़त्म करे वठंदा, त इहा उन्हनि जी भुल आहे, उन्हनि जे नसुलनि जी भुल आहे। या रसूल अल्लाह जो नारो असांखे पंहिंजे अम्मा जी झोली मां मिलियो, जिंदगी भर लब्बैक या रसूल अल्लाह जो नारो असांजे ज़बाननि में भी हूंदो, असांजे सीननि में भी हूंदो।
वो चाहे के शायर चेवा बातिल से दबने वाले ए आसमां नहीं हम, बातिल से दबने वाले ए आसमां नहीं हम, 100 बार ले चुका है तू इम्तिहान हमारा। असांजे नौजवानन खे त तव्हां कदम कदम ते आज़माए ॾिठो आहे। असांजो नौजवान चए थो वेहदे भी लब्बैक या रसूल अल्लाह, उथंदे भी लब्बैक या रसूल अल्लाह, जागंदे भी लब्बैक या रसूल अल्लाह, सुम्हंदे भी लब्बैक या रसूल अल्लाह, जेलन में विझो तब लब्बैक या रसूल अल्लाह, तव्हां जे करे गोलियूं हणो तब लब्बैक या रसूल अल्लाह, हर दौर में जालिम जी अख में अख मिलाए भी लब्बैक या रसूल अल्लाह, वक्त आयो त तख्ताएदार ते फांसी जो फंदो कंध में विझी भी लब्बैक या रसूल अल्लाह। इन खां केर हटाए अहल सुन्नत जे दीवानन खे केर नथो सघे। जेकॾहिं केर समझे थो त अहिड़ा मैदान सवे लॻाए भा कुर्बान वञा मर्द त मर्दन। माण्हू चवंदा आहिनि लबैक वारा चरिया आहिनि, पर यार इश्क चइबो ई चरिया थिया। हर दो बमंजिल रवा हर दो अमीर कारवां, अकल ही लामे बुरद इश्क बुरद कशा कशा। अकुल इहा ई चवंदी आहे त यार हाणे सुकाल जेल मां आयो आहीं, वरी ॻाल्हि कंदे वरी गिरफ़्तार थी वेंदे, पर इश्क चवंदो आहे न न न सोना घोरिया ही जहान हू पण घोरे घोरिया, जे मूं प्रिया साण सात सारे जे ॾियूं, जे सोना मेरे दुख विच राज़ी पर मैं सुख नू चुल्हे पावां। इश्क जो अंदाज पंहिंजो आहे, ॿिए खे ॻाल्हि समझ में न ईंदी, ॿियनि खे दीवाना लॻंदा, पर यार बाबा जी फरमाईंदा हा अल्लाह खां इश्क घुर, बे इश्क मौत अची वई त कंहिं कम जी कोन्हे ज़िंदगी। अल्लाह खां इहो इश्क घुरंदो कर, जे तुंहिंजे नस्ल खे इश्क मिली वियो त काइनात जो सभिनी खां वॾो बादशाह तूं आहे। जे तोखे इश्क जी दौलत मिली वई त, पर मुंहिंजा सोना जे सफ़र में ॻोल्हियो उते तूं न आईं, हाणे तूं ख़ालिद खे कमज़ोर ॾिठो त हाणे अची वई। सो असां त दुआ इहा था घुरूं त मौत अचे त मैदान में अचे, मौत अचे त कुफर जी अख में अख मिलाए। तव्हां वटि मूंखे तक़रीबन 3 साल शुरू आहे, असांखे उस्तादनि हिकिड़ी ॻाल्हि सेखारी आहे। उस्तादनि असांखे हिकिड़ो सबक़ ॾिनो आहे, मर जाएंगे जालिम की हिमायत न करेंगे, मर जाएंगे जालिम की हिमायत न करेंगे, अहरार कभी तर्क रिवायत न करेंगे। हम न शेख न मुल्ला न मसाहिब है न लीडर, हम न शेख न मुल्ला न मसाहिब है न लीडर, जो काम खुद न करे कभी वो हिदायत न करेंगे। पाण गद्दार हुआसीं त तव्हांखे कॾहिं वफ़ादारी जो सबक़ न ॾींदासीं, पर उन गद्दारी वारे वक़्त जे मथां लानत आहे, उन जीअण जे मथां लानत आहे, उन ज़िंदगी जे पल जे मथां लानत आहे, उन गद्दारी वारे लुकमे जे मथां लानत आहे, उन ज़िंदगी जे उन्हनि पलनि जे मथां लानत आहे जंहिं टाइम पंहिंजे नबी सां गद्दारी कयूं। असां जो इहो ई शौक़ु आहे त ज़िंदगी जा आख़िरी साह ताईं पंहिंजे हबीब जे दर ते। पर यार ॻाल्हि अर्ज़ कई त असां त मर्द आहियूं, असां त मर्द आहियूं। सलाम उन्हनि औरतुनि खे आहे। हिकिड़ी औरत जी मूं वीडियो ॾिठी, हुन चयो हुकूमत वारो मुंहिंजो हिकिड़ो पुटु कुर्बान थियो आहे, 4 अञा पोइ हिते बीठा आहिनि, इन हिकिड़े पुट जी लाश घुरण कई वई। हुन चयो हिकिड़े शर्त ते लाश ॾींदासीं त लिखी ॾियो त साद रिज़वी दहशतगर्द आहे। हुन चयो तूं कहिड़ी ॻाल्हि करे छॾी त साद रिज़वी दहशतगर्द आहे? साद रिज़वी त हिन दौर जो उहो शींहुं आहे जंहिं असांखे इश्क़ रसूल जी लोली ॾिनी। तू तो चवी त साद रिज़वी के दहशतगर्द चऊं? न न, मूंखे पुट जी लाश न खपे। हुकूमत वारो जॾहिं चवंदो 4 ॿिया पुट बि मोकिले ॾींदुसि, उहे बि इन आशिक जे मथां कुर्बान आहिनि। असांजूं ज़िंदगियूं, असांजूं औलादूं महबूब जो शान त बराउल बरा आहे, अने महबूब जे ग़ुलाम जे क़दमनि जे मथां असांजी औलाद कुर्बान आहे। पर यार अफ़सोस पंहिंजनि ते थींदो आहे, अफ़सोस पंहिंजनि ते थींदो आहे। पूरी अहल सुन्नत जे मथां इहो वक़्तु आयो, पूरी दुनिया ॻाल्हाई, न ॻाल्हायो त अहल सुन्नत जो सिंध जो आलिम न ॻाल्हायो, न आवाज़ आयो त सिंध जे कंहिं कुंड मां आवाज़ न आयो। आलिमनि जी ज़बान बि ख़ामोश थी वई त गद्यनि जी ज़बान बि ख़ामोश थी वई। मूं चयो उलमा इहो तव्हांजे मथां उन्हनि शहीदनि जो कर्ज़ आहे। उन मुरीद खे जे 15 नहीं 20 सालनि जे नौजवाननि जो कर्ज़ आहे। मौलवियनि खां केरु सवाल करे त चवंदा हल हलड़े तोखे त इस्तंजा नथी अचे, वरी मां मुफ्ती आहियां मूंखां तो सवाल करी। मूं चयो मौलाना इहो जंहिंखे तूं इस्तंजा न करण जो महीनो ॾींदो है उहो त कामयाब थी वियो, हू त जान ॾेई
कामयाब थी वियो। सवाल तुंहिंजे लाइ छॾे वियो त तूं त दीन पढ़ियो हुए न, तूं त क़ुरान पढ़ियो हुए, तूं त मदरसनि में 10 साल पढ़ियो हुए, तूं त क़ुरान जूं तफ़सीरूं पढ़ियूं। हुन त वीचारे खे ला इलाहा इल्लल्लाह, ख़ुदा जो कसम आहे, असां जेल में आसीं, असां सां गॾु हिकिड़ो साथी आहे, उन खे जेल वारनि चयो घणा कलमा यादि आहिनि? हुन चयो पहिरियों, चए ॿुधा, चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। चए ॿियो कलमो ॿुधाए, चए ॿिए जी ख़बर कोन्हे। पुलिस वारे चए सड़े ॾिसो ॾिसो जाहिल, जिन खे कलमो नथो अचे, ॿियो कलमो नथो अचे, उहो निकतार घरां। असां चयो न चरिया, ॻाल्हि इश्क वारी आहे, तोखे सभु कुझु अचे थो त बि तोखे मुस्तफ़ा जी नामूस सम्झ में न आई। जंहिंखे ॿियो कलमो बि नथो अचे, रब उन जे सीने में मुस्तफ़ा जी नामूस जी मोहबत पैदा कई। जंहिंखे ॿियो कलमो नथो अचे, हू महबूब जी बारगाह में जान कुर्बान करण जे लाइ तैयार आहे। जन माण्हुनि खे तव्हां सॼी ज़िंदगी जे नौजवान खे इहो महीनो ॾिनो त हलड़े हल, तोखे त संजा करण नथी अचे, हुन त वञी मैदान मल्हायो, उहो त कामयाब थी विया। हुननि ते वञी मैदान मल्हायो। सवाल त छॾे वियो अहले सुन्नत जे आलिमत जे लाइ, सवाल त छॾे वियो अहले सुन्नत जी गद्दियन जे लाइ, जन सॼी ज़िंदगी ही हार आहिनि। जेकॾहिं मां पंहिंजे मिशन सां सचो न आहे त इहो तव्हांजे जूतनि जो हार हुजे, ये गुल न हुजनि। मिशन सां सचा न हुजूं, रब इहे जूतनि जा हार असांजे कंध में